23 मार्च ते पाकिस्तान जी करारदाद पेश कई उन सिलसिले में सॼे मुल्क जियां नवाबशाह में भी मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुन ऐं नवाबशाह प्रेस क्लब में मुख्य तकरीब मुनक़िद कई वई। उन में शरीक माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 23 मार्च 1940 को, इसलिए हम आज यहाँ पे आए हैं खुशी मनाने के लिए। 23 मार्च 1940 में पाकिस्तान के जो आहे सो आज़ादु करण लाइ असांजे वॾनि जो आहे सो मुस्लमाननि अंग्रेज़नि खां अलॻि रियासत ठाहिण लाइ जेका क़रारदाद पेश कई, उन ख़ुशी में असां अॼु प्रेस क्लब में साफ़ हिन खे सलामी ॾिनी ऐं गार्ड फादर ॾिनो। नाज़रीन, ही सॼे मुल्क में 23 मार्च जेकी पाकिस्तान जे करारदाद पेश कई उन हवाले सां तक़रीब नवाबशाह प्रेस क्लब में भी तक़रीब थी आहे। हितां मुख़्तलिफ़ स्कूल जे ॿारनि शागिर्दनि शागिर्दाणियुनि हिते जेको आहे सो साफ़ हिन खे सलामी ॾिनी आहे। नवाबशाह प्रेस क्लब वारा मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जेके आहिनि से रैलियूं कढियूं आहिनि। हिन जो चवणु आहे त अॼु ख़ुशनसीब ॾींहुं आहे जो असांजे मुल्क पाकिस्तान जी करारदाद पेश कई वई। कैमरामैन रफ़ा कताराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़, नवाबशाह।